बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां यासब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु। कल्ह असां अंग्रेज़ दौर पढ़ियोसीं, उन में अंग्रेज़ दौर जी मशहूरु शख़्सियत जो टॉपिक खयो आहे। असांजो अॼु जो उनवान आहे शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग। जेकॾहिं सिंधी अदब जे हवाले सां हिन खे ॾिठो वञे त हिन जी तारीफ़ करण जी ज़रूरत ई न आहे। ऐं जेके मुंहिंजे ख़्याल में MS सिंधी जंहिं कयो आहे या लेक्चरारी जी तयारी कनि पिया, उहे तिन खां बख़ूबी वाक़ुफ़ु हूंदा। त बि मां थोरो इंट्रो ॾियणु मुनासिबु सम्झां थी, छो त कुझु मां MCQs खयां आहिनि, पर थोरो घणो इन जे बारे में ॿुधाए छॾियां त अञा वधीक बहितरु थींदो। मिर्ज़ा कलीच बेग सिंध जे अहिड़े दौर में पैदा थियो हुयो जॾहिं अंग्रेज़नि जो दौरु हुयो, ऐं उन में जेको इहो सिंधी अदब जी जेकॾहिं ॾिठो वञे त उन में चंद मज़हबी किताब हुया बसि। उन सिंधी नसर जी हर सिंध खे मालामाल कयो। उन खां अलावा जदीद नसर जो अबो चयो वञे थो। मिर्ज़ा कलीच बेग सिंधी अदब जो पहिरियों अदीब हो जंहिं मज़मून निगारीअ खे राइज कयो। इन सिलसिले में जग मशहूर मज़मून निगार फ्रांस बेकन जे बेकन्स एसेस जो तर्जुमो मुकालत अल हिकमत जे नाले सां 1877 ईस्वी में कयो। हिन मजमूए में सभु मज़मून हिकु मुसनफ़ जा हुआ ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जहिड़ोकि इल्म हिकमत जा नुक़्ता, इख़्लाक़ी सबक़, फ़लसफ़ियाणे अंदाज़ में सम्झाया विया। मिर्ज़ा साहब केतिरनि ई मज़मूननि जा मजमूआ तर्जुमो कयो आहिनि, जेके सवाने, सैर सियाहत, तारीख़, फ़लसफ़े ऐं मज़हबी मौज़ूअनि ऐं साइंसी ॼाण ते आहिनि। पर हिन इख़्लाक़ी, समाजी ऐं फ़लसफ़े जे मौज़ू ते वधीक ध्यानु ॾिनो आहे। उन खां अलावा मजमूए तौरु जेकॾहिं ॾिठो वञे त मिर्ज़ा साहब जे मजमूअनि में मुकालत अल हिकमत, फ़राइज़ अल इंसान ऐं तहज़ीब इख़्लाक़ वॾी अहमियत वारा आहिनि। हुननि मजमूअनि में इख़्लाक़ी, समाजी, मज़हबी ऐं ज़िंदगीअ में गहरो वास्तो रखंदड़ मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मज़मून शामिल आहिनि। ख़ासि तौर ते मुकालत अल हिकमत सिंधी अदब में हिकु शाहकार लेखियो वञे थो। हिन में सच, दोस्ती, ख़र्च, दौलत, वेर वठण, शक, गुमान, ॾुख या बदबख़्ती, मौत, बेहिस, जुरत, कुफर, ख़ुदा खे मञणु, सैरो सफ़र, बादशाही, लालच, ठगी जहिड़ा मौज़ू शामिल आहिनि। मिर्ज़ा साहब ही तर्जुमा अहिड़े अंदाज़ में कया आहिनि जो हू बहू जेके आहिनि इहे असलूका लॻनि पिया। ऐं उन खां पोइ जेको आहे मिर्ज़ा साहब इहे तर्जुमा ईअं कया आहिनि त इहे तिबज़ाद मालूम थियनि था। किथे किथे मक़ामी माहौल मुताबिक़ हवाला बि शामिल कया अथसि, जिन में शाह हाफ़िज़ रूमी ऐं सादी जा शेर बि ॾिना अथसि। हिन पंहिंजे मज़मूननि खे इस्लाह जो ज़रियो बणायो। संदसि मज़मूननि जा ॿिया बि केतिरा ई मजमूआ आहिनि, जिन में हाजतमंदी सां ताक़तमंदी 1900 में ऐं एमरसन जा अजीब नुक्ता 1914 में, उस्ताद जे क़दमनि में 1923 वग़ैरह अहम आहिनि। मिर्ज़ा साहब जे मज़मूननि जी ॿोलीअ जे सिलसिले में प्रोफेसर मंगराम मलकाणी लिखियो आहे त संदसि मुड़नी किताबनि में संदसि इबारत सलासत भरी ऐं आम फ़ाहम आहे ऐं अरबी ऐं फ़ारसी जी भरमार खां आजी आहे। मां इन जो थोरो तारीफ़ इन करे ॿुधायो त जीअं जेके नवां हूंदा त उन्हनि खे थोरो सम्झ अची वञे। हलूं था पंहिंजे MCQs जे तरफ़। असांजो पहिरियों MCQs आहे, शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग कहिड़े दौर सां वास्तो रखे थो? त हिन जो जवाबु आहे अंग्रेज़ दौर। मिर्ज़ा कलीच बेग टंडेठोड़ी हैदराबाद में कॾहिं ॼाओ? 7 अक्टूबर 1853 ईस्वी में। सवाल नंबर 3 आहे, मिर्ज़ा कलीच बेग जे वालिद जो नालो छा हो? त मिर्ज़ा फरीदोन बेग। सवाल नंबर 4 आहे, सिंधी नाटक जो अबो कंहिंखे सॾियो वञे थो? मिर्ज़ा कलीच बेग खे। सवाल नंबर असांजो 5 आहे, मिर्ज़ा कलीच बेग खे अंग्रेज़ सरकार तरफ़ां कहिड़ा ख़िताब ऐं तमगा मिलिया? त हुन खे केसर हिंद ऐं शमसुल उलमा जो जेको हुयो ख़िताब ऐं तमगा मिलिया। सवाल नंबर असांजो 6 आहे,
सिंधी अदब में सभ खां अवल मिर्ज़ा ख़लीज बेग जो कहिड़ो असलूको नावेल आहे? त जवाबु आहे दिलाराम नावेल। सवाल नंबर 7 आहे असांजो, सिंधी अदब में जदीद अफ़साना नगारी जो बुनियाद कंहिं विधो? हिन जो